ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾियूं। पाक भारत ठिकताण सबबि पाकिस्तान सुपर लीग जूं रहियल मैचूं मुलतवी कई वियूं आहिनि। नए शेड्यूल जो ऐलान बाद में कयो वेंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाक भारत ठिकताण सबबि PSL 10 जा रहियल मुक़ाबला मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। ॿुधायूं पिया PCB तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो त PSL जूं रहियल 8 मैचूं मुलतवी कई वियूं आहिनि। बयान में चयो वियो त PSL जूं मैचूं मुलतवी करण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मशवरे बाद कयो वियो। वज़ीर आज़म जी राय में मौजूदा हालतुनि में समूरो ध्यानु पाक फ़ौजी कोशिशुनि ते हुजणु घुरिजे। PCB मूजिबि PSL जे रहियल मैचुनि जे नए शेड्यूल जो ऐलान बाद में कयो वेंदो। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त पाक भारत ठिकताण सबबि पाकिस्तान सुपर लीग जूं रहियल मैचूं मुलतवी कई वियूं आहिनि। नए शेड्यूल जो ऐलान बाद में कयो वेंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाक भारत ठिकताण सबबि PSL 10 जा रहियल मुक़ाबला मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। PCB तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो त PSL जूं रहियल 8 मैचूं मुलतवी कई वियूं आहिनि। बयान में चयो वियो त PSL जूं मैचूं मुलतवी करण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मशवरे बाद कयो वियो। वज़ीर आज़म जी राय में मौजूदा हालतुनि में समूरो ध्यानु पाक फ़ौजी कोशिशुनि ते हुजणु घुरिजे। PCB मूजिबि PSL जे रहियल मैचुनि जे शेड्यूल जो ऐलान बाद में कयो वेंदो।